वाक़ियो पेश आयो आहे जंहिंमें ॿुधायो वञे थो त जेका मरी बिरादरी जा जेके माण्हू हुआ दाइम मरी ॻोठ में नंढड़ी शादी जी तकलीफ़ हुई जंहिंमें मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा मरी बिरादरी जा माण्हू हुते आयल हुआ ऐं हुन ॻोठ में शादी जी तकलीफ़ में जेके ॻोठाणा मसरूफ़ हुआ त मसरूफ़ जेके ॿार आहिनि उहे सिंधु दरिया ते खेॾण लाइ किनारे ते पहुता जिते वारे वारे सां उहे लहण लॻा सिंधु दरिया जे पाणी में वेझण जे इरादे सां पर छाकाणि जो सिंधु दरिया जो वकिरो पाणी जो वधंदो वियो ऐं उहे उन पाणी में वेंदा विया जीअं ॿार अंदरि दाख़िल थींदा विया तीअं वारे वारे सां ॿार जेके आहिनि उहे ॿुॾण लॻा ॿारनि जे दाह ते ॿिया ॿार जेके भरिसां हुआ उन्हनि जे दाह ते ॻोठाणा पहुता पर हुन खां अॻु में जेके 7 ॿार जेके आहिनि जिन में 4 ॿारड़ा आहिनि 2 ॿारड़ियूं आहिनि उहे पूरी कोक थी विया जिन जा लाश हिन वक़्तु कढिया विया आहिनि ऐं उन जा लाश मक़ामी ॻोठाणा जेके झिरक अस्पताल पहुचायो आहे ॻोठ में अफ़सोसनाक वाक़े खां पोइ जेके ख़ुशियूं आहिनि उहे ग़म में तब्दील थी विया आहिनि 7 ई मासूम ॿारड़ा जेके आहिनि उनखे अस्पताल इंतिज़ामिया जेको डॉक्टरनि तस्दीक कई आहे त उहे पोठियल ॿार आहिनि जिन में 9 वरनि जी जेका आहे 9 वरनि जो आमर आहे 6 सालनि जो आज़म आहे वाक़े में ॿुड़ी पहुतियूं आहिनि जंहिंजी पुलिस इंतिज़ामिया में तस्दीक कई आहे ऐं अस्पताल इंतिज़ामिया में तस्दीक कई आहे झिरक अस्पताल जी उनखे पहुचायो वियो आहे ॿारनि खे वारसनि पारां कोशिशि कई वई त उनखे जल्द पहुचाइजनि उनजी ज़िंदगियूं बचाइजनि पर छाकाणि जो ॿार ॿुॾी विया अंदरि पाणीअ में ऊने में उन्हनि खे कढण में टाइम लॻो जंहिं करे ॿार 7 ई ॿुॾी विया ऐं ॿुॾण खां पोइ उन्हनि खे जीअं कढे वियो त 7 ई ॿार ॿुॾी पहुची विया आहिनि जंहिंजी अस्पताल इंतिज़ामिया में तस्दीक करे छॾी आहे ॿार हिन वक़्तु तलका अस्पताल जेका झिरक में पियल आहिनि जॾहिं त पुलिस में वाक़े हिन वक़्तु ॻोठ में जेका कहराम वारो माहौल मचियल आहे छाकाणि जो मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां मरी बिरादरी जा माण्हू हुते आयल हुआ मुख़्तलिफ़ ॻोठनि सां मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां उनजो तालुक़ु ठाहियो वञे थो थटे जे झिरक वारे इलाइक़े में ॻोठ टाइम मरी में इहो वाक़ियो पेश आयो आहे मरी बिरादरी जा 7 मासूम ॿार पूरी सोचिया आहिनि जिन खे कढी अस्पताल पहुचायो वियो आहे ऐं उन्हनि जो तालुक़ु जेके मुख़्तलिफ़ ठटे हैदराबाद ऐं टनो मोहम्मद ख़ान ऐं जेका कोटड़ी वारनि इलाइक़नि सां महबूब थोड़ा अपडेट कजो छा पियो ॿुधायो वञे त इहे 7 ई ॿार हिके ख़ानदान जा आहिनि या अलॻि अलॻि ख़ानदान जा आहिनि ऐं ॿारनि जूं उमिरियूं छा पियो ॿुधायो वञनि जी ॿारनि जी जेके उमिरियूं आहिनि मजमूई तौर ते 2 वरनि खां 10 वरनि ताईं जे ॿारनि जूं उमिरियूं आहिनि ऐं हुन में 4 जेके ॿार आहिनि ऐं 2 ॿारड़ियूं आहिनि उहे ॿारड़ियूं 7 ई जेके आहिनि ॿुड़ी फोट थियण जी हुनजी तस्दीक कई वई आहे हिन वक़्तु ताईं हुननि जे कंफर्म न थी सघियो त हिन जो ख़ानदान हिकिड़ो ई आहे या अलॻि अलॻि आहिनि पर जेके ज़रिया ॿुधाइनि था या इलाइक़े वासियुनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे उन्हनि जो चवण त मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां मुख़्तलिफ़ ॻोठनि मां मरी बिरादरी जा माण्हू जेके आहिनि हिते आयल हुआ हिन शादी जी नंढड़ी तकरीब हुई ॻोठ दाइम मरी जेको बिल्कुलु सिंधु दरिया जे किनारे ते ऐं झिरक जे वेझो मुलाक़ातियार पुल जे भरिसां उते मुख़्तलिफ़ ॻोठनि जा माण्हू आयल हुआ मरी बिरादरी जा तंहिं करे इहो अंदाज़ो लॻी सघे थो त कुझु जेके ॿार जेके आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां महिमान थी आयल हुआ आहिनि उन्हनि जा थी सघनि था हिन वक़्तु पुलिस बि उते पहुतल आहे ऐं रेस्क्यू टीमूं जेतोणीकि हितां रवानियूं कयूं वयूं पर हुन खां अॻु में ॿारनि खे मक़ामी ॻोठाणनि कढी वरितो हिन वक़्तु जेके सुर्फ़ तस्दीक कई वई आहे त 7 ॿार ॿुॾी विया आहिनि उन्हनि जे ख़ानदान जे बारे में हाणे तस्दीक थी सघंदी त उनजे कहिड़े ख़ानदान सां सभिनी हिक ई ख़ानदान सां तालुक़ु आहे हिक ई ॻोठ सां तालुक़ु आहे या मुख़्तलिफ़ ॻोठनि जा जेके महिमान थी माण्हू आयल हुआ उन्हनि जा माण्हू बि उन में शामिल आहिनि पर ॿुधायो वञे थो त मुख़्तलिफ़ इलाइक़ा जिन में कोटड़ी हैदराबाद टनो मोहम्मद ख़ान मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां मरी बिरादरी जा माण्हू जेके आहिनि शादी जे तकरीब में आयल हुआ अच्छा महबूब इहो ॿुधाइजो त जीअं मां ॿुधायो पिया त जेके ॿारनि जा वारिस आहिनि उहे बि अस्पताल में पहुची विया आहिनि उन्हनि सां का ॻाल्हि ॿोल थी सघी आहे जी उन जा वारस जेके आहिनि हिन वक़्तु ग़मगीन आहिनि परेशान आहिनि हिन वक़्तु रोज़गारे वारो मंज़र आहे जंहिं करे उहे कुझु बि मीडिया सां उहे ॻाल्हाए न सघिया आहिनि ऐं मीडिया ॻाल्हाइण लाइ उहे जेके लहराए रहिया आहिनि छाकाणि जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे हिकु ई वक़्त ते 7 मासूम ॿारड़ा जेके आहिनि ॿुॾी फोट थिया आहिनि उनजी जीअं तस्दीक थी आहे त ॻोठ में कहराम अची वियो आहे ऐं कुझु ॻोठाणा अस्पताल पहुची विया आहिनि पर उन्हनि जी कंडीशन अहिड़ी आहे सूरत अहिड़ी आहे जो उहे कुझु बि मीडिया खे ॿुधाए न पिया सघनि जंहिं करे सूरत तमामु अफ़सोसनाक वारी सूरत आहे ऐं इलाइक़े में जेका आहे सोग वारी सूरत आहे जी ठीकु आहे महबूब विया आहिनि मां ॿुधायूं पिया त ॿारनि में 4 ॿारड़ा आहिनि ऐं 3 ॿारड़ियूं आहिनि जेके सिंधु दरिया में विझी रहियूं हुयूं त ॿुॾी फौत थी वियूं आहिनि 7 ई ॿारड़नि जा लाश सिंधु दरिया मां कढी अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि जॾहिं त हिन वक़्तु ताईं ख़बर न पइजी सघी आहे त 7 ई ॿार हिकिड़े ख़ानदान विझी रहिया हुआ त ॿुॾी फौत थी विया आहिनि ऐं 7 ॿारनि जा लाश सिंधु दरिया मां कढी अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि ऐं जेके संदन वारिस आहिनि उहे बि अस्पताल में पहुची विया आहिनि
वेझो 7 ॿार ॿुॾी फौत थी विया आहिनि। ही वाक़ियो वरी बिरादरीअ जे ॿारनि सां पेश आयो आहे। नाज़रीन, अव्हांखे अफ़सोसनाक वाक़ियो ॿुधायो पिया।